नहीं इन वक्त असी मौजूद आयूँ डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिस मीरपुर खास में। अज डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिस में सखर हाई कोर्ट इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफा ज़िले वर्किंग कमेटी जो BO साहब सां तारीफ़ हुई। असांजो हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें जेके एजेंटाऊं वग़ैरह रखियल हुयूं साईं मोहम्मद हाफ़िज़ लिगारी सदर पटेल ज़िला मीरपुर खास साहब, तव्हां छा फरमाइंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु की मीटिंग तमामु ख़ुशगवार माहौल में थी। साईं DO साहब सां बहितरीन जेको आहे तारुफ़ थियो, तारुफ़ में मीटिंग बि हुई। उन खां पोइ असां जेके पंहिंजा एजेंडा रखिया साईं असांखे बहितरीन नमूने सां रिस्पॉन्स ॾिनो, तमामु सुठो रिस्पॉन्स ॾिनो। सभिनी दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, असांजे मेंबरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेके इशूज़ हुआ उन्हनि ते ॻाल्हायोसीं। साईं असांखे बहितरीन रिस्पॉन्स ॾिनो ऐं अॻिते बि जेको आहे सो इन्हनि मसइलनि खे हल करण लाइ साईं असां सां वाइदा कया त इंशाअल्लाह जेको बि अहिड़ो को प्रॉब्लम आयो असां तव्हां सां गॾु हूंदासीं। STR जो मसइलो हुजे या SSB जो मसइलो हुजे या स्कूलनि में जेके ॿिया प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि सभिनी जे कमनि खे अॻिते करण लाइ या कमु करण लाइ साईं असांखे यकीन दयानी ॾियारी। इंशाअल्लाह तव्हांखे जेके कमु रुकावट कंदो। साईं जो शुक्रिया। थैंक यू।